अस्सलाम वालेकुम नाज़रीन, विन न्यूज़ में भली कार निशर और फिरोज़ खान ख़बरुनि जो सिलसिलो जारी कंदे ख़बर शामिल क्यों पिया एम ज़फ़र टगर जी रिपोर्ट मूजिब डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन निशर और फिरोज़ जे एम में बासी प्रोसिक्यूशन एडवोकेशन लाइफ पेंशन तरफ़ां एक प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे जंहिंमें सीनियर वकील अरबाब अली चांडियो, एडवोकेट इशफ़ाक़ अहमद तगड़, अरबाब हुसैन चांडियो, इम्तियाज़ हुसैन मेमून, निसार अहमद मल्ला, लाला हसन मिठान, मोहम्मद खान मलक, गुलाब खान मशहूरी, मुख्तियार अहमद तुनियो, अब्दुल गफ़ूर मरी, अब्दुल रज़ाक़ अब्बासी, शकील अहमद जोखियो, फ़कीर अज़ुल्ला खाखेली, शेर मोहम्मद अजन, रियाज हुसैन सोलंगी, इंसाफ अली अब्बासी, रफ़ीउल्लाह अब्बासी तुनियो, शकील अहमद अब्बासी, इम्तियाज़ अली सुमरो, फ़ारूक अहमद समेत ॿियनि शिरकत कई आहे। तक़रीब जी शुरूआत क़ुरान पाक सां तिलावत सां कई वई। अॻवान वकील अब्दुल रहीम अब्बासी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असां सेशन जज साहब वटि 24 तारीख़ ताईं बार जे इलेक्शन आहे। असां सभिनी वकीलनि लाइ रोज़ानो 12 वॻे खां वठी 1 बजे ताईं लंच ब्रेक कंदासीं। अवां समूरी कोर्ट अंदरि वर्क सेशन करे अहिड़ो असां ऑर्डर पास करायो आहे त जीअं समूरा वकील ॿाहिरि जे अची करे इलेक्शन कंदा ऐं पहिरियों लंच कंदा। असीं वकील ॿाहिरिनि जा हथ मज़बूत करियूं था। वकील ॿाहिरि सां हथ मज़बूत करे असांजो साथ ॾियनि ऐं करप्शन कंदड़ आज़ादु थी आज़ादु वकालत करे ग़रीब आवाम जी ख़िदमत कनि। असां वधीक बीठल समूरा उहिदेदार नौजवान जा खोड़ी आहिनि। असां तब्दीली आणण जा चाहियूं था। इंशाअल्लाह 24 तारीख़ ते डिस्ट्रिक्ट बार नौशर और फिरोज़ जे इलेक्शन आहे। GM अब्बासी बीठल जा समूरा उम्मीदवार सोभवार थींदा। ग़रीब आवाम जी ख़िदमत सां गॾोगॾु वकीलनि जी फलाह ऐं मजबूर लाइ जदोजहद कंदासीं। आख़िर तक़रीब में आयल समूरे वकीलनि खे GM अब्बासी बीठल तरफ़ां लंच ब्रेक पिणु करायो वियो। इहे हुयूं नौशर और फिरोज़ जूं अहम ख़बरूं। वधीक ख़बर ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा असांजो चैनल विन न्यूज़ HD।